हजरत सखी लाल शहबाज कलंदर साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो वा चो सुभान अल्लाह। हजरत सखी लाल शहबाज कलंदर साईं फरमाइन पिया उस्मान चो शुदो गुलाम नबियो जिहारिया शहबाज कलंदर साईं जो दीवान छापियो वियो आहे। अज खां 10 साल अग में जेको 15 साल 20 साल अग में छपबो आयो उनी जे अंदर इहो बैत आहे मौजूद हुओ आहे ऐं इहो भी पहिरियों साईं जो जेको कलाम आहे पहिरें कलाम जो मक़ता यानी आखिरी मिसरा आहे ऐं हाणे हिन साल खां तकरीबन जॾहिं वरी इहे किताब छापिया अथनि त इहे लफ़्ज़ ई कलंदर साईं जा कढी छॾिया अथनि। मुंहिंजा दोस्त ई सखी लाल शहबाज कलंदर जो पंहिंजो अक़ीदो आहे त कलंदर साईं जो अक़ीदो छा आहे ॿ दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त ॿुधाईंदो हलां। उस्मान चो शुदो गुलाम नबियो जिहारिया उस्मान चो शुदो गुलाम नबियो जिहारिया अज़मकार में अरबी मुहम्मद जॾहिं उस्मान मरवंदी हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे चइनी यारनि जे गुलामीअ जो गानो पंहिंजी गिचीअ में पातो। हाणे मूंखे रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखलाक आलिया ऐं शफ़ाअत जे अंदर उम्मीद थी आहे। हाणे मूंखे उम्मीद थी आहे रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे गुलामनि जी गुलामी कई अथऊं त हाणे मूंखे उम्मीद थी आहे त मन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे गुलामनि जे सदके अल्लाह ताला असांजी बख़्शिश फरमाए छॾे। आमीन चओ दोस्तो आमीन चओ। उन यारनि सां यारी लॻा त इंशाअल्लाह ताला ॿिनी जहाननि में बेड़ा पार थींदा।